स्कूल सेरी उन्हनि जा जेके काफ़ी बेस्ट टीचर आहिनि उनमें साईं अली अकबर अलमानी साहब उन सां गॾु आहियूं ऐं असांजा उस्ताद बि रहिया आहिनि ऐं हाणे सोचूं त नए नस्ल लाइ कुझु पैगाम ॾियूं ऐं साईं जो जेको पंहिंजी ज़िंदगी जो पढ़ाइण जो तजुर्बो गुज़रियो आहे उहो तजुर्बो तव्हां सां शेयर कयूं। ऐं साईं तव्हां तक़रीबन केतिरो पढ़ायो? हिते या पूरी सर्विस में? हाँ सर्विस 35 साल माना 35 साल 35 साल का तजुर्बो आहे पढ़ाइण जो। माशाअल्लाह। त हूअं हिते जो तजुर्बो 7 साल 7-8 साल तव्हां पढ़ायो आहे सेरिया स्कूल में। माशाअल्लाह। कीअं सम्झो था सेरिया स्कूल जा जेके पहिरीं शागिर्द असां खां निकिरी विया आहिनि, मैट्रिक करे विया आहिनि, उहे माशाअल्लाह सुठी मंज़िल ते पहुं आहिनि, पंहिंजो रोज़गार बहितरीन कमाइनि पिया, माशाअल्लाह तमामु सुठा निकिता। अच्छा। ऐं हींअर बि सिर्फ़ु तवजा जी ज़रूरत आहे, उन में ॿारनि खे तवजा वधि में वधि माइटनि खे ॾियणु